अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां केतिरा न जदीद ऐं मॉडर्न सॾायो पाण खे, पर उहे पुराणियूं शयूं जंहिंखे असां जहालत जो नालो ॾेई विसारण जी नाकाम कोशिशि कई आहे, उहे असांखे हर मोड़ ते चिड़ाइनि थियूं। चाहे उहे जलाल ऐं फौज़िया जा गाना हुजनि, या उहे मेला ऐं मलाखड़ा हुजनि, या उहा मालपीड़ी जी बाज़ार हुजे जिते पियल सैकलिन वारो शरबत, या मखियुनि जे वलर मां ढकियल पकोड़ा ऐं मिठाई हुजे, या लट मां भरियल नमक पारा हुजनि, सभु ईअं महसूसु करायूं था ॼण असां का ग़द्दारी कई हुजे जेका नाक़ाबिले माफ़ी हुजे। दोस्तो, अॼु जे ॾींहुं बि उन क़िस्म जी हिकु यादि खे ताज़ा कयो। अॼु आहे सीराणी में लॻल पिड़ी जेका हर जुमे ते पुराणनि फटुनि खे ताज़ो करे थी। दोस्तो, तव्हां अजीब मंज़र ॾिसंदा। किथे पिड़ी खां अॻु में लॻियल पिड़ी तव्हांखे ॾिसण में ईंदी, किथे माल मां भरियल रक्षा नज़र ईंदा, त किथे मोटरसाइकिल ते हिकिड़े माल सां गॾु वेंदे ॾिसंदा, त के हुजूम सां गॾु हिकिड़े माल सां वञी रहिया हूंदा ऐं क़दम वधाए रहिया हूंदा, ऐं असांखे इहो ॿुधाए रहिया हूंदा त तव्हां बि हिन जो हिसो आहियो, पंहिंजे पाण खे हिन खां अलॻि न सम्झो। पर दोस्तो, असां बि गद्दारी जे ताज सां स्कूल वियासीं ऐं स्कूल वञी करे उन ग़म सहारे ॿारनि खे पढ़ाए पंहिंजो कमु पूरो करे चांहि पी करे वरी वापसि मोटियासीं पंहिंजे ठिकाणे ते। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अगरि तव्हांखे हीउ शॉर्ट व्लॉग पसंदि आयो आहे त पोइ ज़रूरु कमेंट में सजेस्ट कजो। जज़ाकल्ला। अस्सलाम वालेकुम। वरी हिकु चङो यारो यारी।